अस्सलाम वालेकुम प्यारा वारो, उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा, तॾहिं ख़ुश हूंदा ऐं सफ़र वारो कान तव्हां पढ़ियो ई हूंदो, ॾिठो हूंदो ऐं सफ़र वारा लफ़्ज़ तव्हांखे सेखारिया हुआ, उम्मीद है तव्हां मश्क ज़रूर हुनजी कई हूंदी। हाणे अचो त तव्हांखे ज़बर खां अॻियां छा आहे। असल में ज़बर खां अॻियां हिकु ॿियो क़ाइदो हूंदो आहे, पर उहो फ़िलहाल मूं थोरो देरि सां ॿुधाईंदसि तव्हांखे। इनजे करे तव्हां नंढा आहियो, तव्हां मुंहिंजी पवंदा, इनजे करे आऊं तव्हांखे अॼु पढ़ाईंदसि फ़िलहाल पेश जो क़ाइदो। अचो त पाण पेश जो क़ाइदो था पढ़ूं, ठीकु आहे। अलिफ पेश अ, बे पेश ब, बे पेश ब, हे पेश ब, ते पेश त, थे पेश थ, ते पेश त, थे पेश थ, से पेश स, पे पेश प, जीम पेश ज, ये पेश ज, झे पेश झ, ञे पेश ञ, चे पेश च, छे पेश छ, हाय पेश ह, खाय पेश ख, दाल पेश द, धाल पेश ध, डे पेश द, डे पेश ड, धाल पेश ढ, जाल पेश ज, रे पेश र, रे पेश ड़, जे पेश ज, सीन पेश स, शीन पेश श, स्वाद पेश स, स्वाद पेश ज, तोय पेश त, सोय पेश स, एन पेश अ, वैन पेश व, फे पेश फ, हे पेश फ, काफ पेश क, काफ पेश क, खे पेश ख, काफ पेश ग, के पेश ग, घे पेश घ, ञे पेश ङ, लाम पेश ल, मीम पेश म, नून पेश न, नून पेश ण, वाव पेश व, हे पेश ह, हमज़ो पेश अ, ये पेश य। ॿारनि मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि ते पेश लॻण सां कहिड़ो आवाज़ निकिरे थो। जीअं मूं तव्हांखे पोएं क़ाइदे में ॿुधायो त ही सभु साॻिया आहिनि, ही साॻिया अखर आहिनि, तव्हां जेके पढ़ी आया आहियो इहे ताईं। उन्हनि ते लॻल हुई ज़बर, ज़बर लॻाइण सां आवाज़ निकिता पे अ ब भ, पर ही आहे पेश। हाणे पेश आहे त हिन ते आवाज़ निकिरंदो अ ब ब भ त तव्हांखे आवाज़ ज़हन में पंहिंजे विहारणा आहिनि ऐं कंफ्यूज़ बिल्कुलु न आहे थियणो। ही आहे अलिफ पेश अ, ही ॾिसो साॻिया आहिनि, ही सभु साॻिया आहिनि इहे ताईं, सिर्फ़ु हिननि जे मथां अलिफ पेश लॻल आहे त इन करे हिननि जो आवाज़ हिननि जो ॿियो थी वियो आहे। अलिफ पेश अ, बे पेश ब, शीन पेश श, लाम पेश ल, त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे आवाज़ तव्हांखे गौर सां ॿुधणा आहिनि ऐं उन्हनि जी तब्दीली खे महसूस करणो आहे। ठीकु आहे पुट। हाणे अचो त आउं तव्हांखे पेश जा लफ़्ज़ थी सेखारियां त लफ़्ज़ कीअं ठहंदा या पाण लफ़्ज़ कीअं ठाहींदासीं। अचो हाणे मूंखे ॿुधायो अलिफ पेश अ हिते किथे आहे। अलिफ पेश अ हिननि सभिनी में किथे आहे। हीअ आहे अलिफ पेश अ। अहिड़ो ई साॻियो अलिफ पेश अ हिते लिखियो आहे, हिन खे जोड़ियो आहे ठे पेश ठ सां, हिन खे जोड़ियो आहे ठे पेश ठ सां। अचो ॿुधायो ॿुधायो त मूंखे ठे पेश ठ किथे आहे। हिन सॼे चार्ट में ठे पेश ठ आहे, ही आहे ठे पेश ठ। इन्हनि ॿिन्ही खे असां हिते मिलायो आहे अलिफ पेश अ, ठे पेश ठ, त छा थी वियो उठ। उठ यकीनन तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां कराची में विया आहियो, उठ ते समुंड जे किनारे तव्हां घुमिया हूंदा, उठ ते सैर बि कयो हूंदो तव्हां।
हाँ वही साॼो उठ जेको रेगिस्तान जो जेके जानवर था चवनि रेगिस्तान जो ख़ासि जानवर जेको वारीअ में हलंदो आहे थर में हलंदो आहे त ही आहे उठ। हाणे मूंखे ॻोल्हे ॾेखारियो त ॿिए पेश किथे आहे ॿिए पेश ॿ हिन सॼे चार्ट में ॿिए पेश ॿ तव्हांखे ॻोल्हणो आहे। ही ॾिसो ओयो ही आहे ॿिए पेश ॿ ठीकु आहे पुट ही आहे ॿिए पेश ॿ। हाणे हिन सॼे चार्ट में तव्हां ॻोल्हियो काफ पेश क कहिड़ो आहे काफ पेश क यकीनन काफ पेश क ही आहे ही बि आहे पर न हिते ही इस्तेमालु थींदो काफ पेश क ठीकु आहे। हाणे अचो त हिननि खे पाण मिलाए ॾिसूं ॿिए पेश ॿ ऐं काफ पेश क कहिड़ो लफ़्ज़ थो ठहे। ॿिए पेश ॿ काफ पेश क ही थींदो बुक बुक। हाणे अचो त ही हीअं तव्हांखे ॾेखारियां त बुक कहिड़ो हूंदो आहे जॾहिं पाण ॿिनी हथनि खे जोड़े हीअं कंदासीं त पंहिंजे हथनि जो ॿिए बुक ठही ॿिए पेश ॿ काफ पेश क बुक ठीकु आहे पुट। हाणे मूंखे ही हिन चार्ट में ॻोल्हे ॾेखारियो त हिन सॼे चार्ट में सीन पेश स किथे आहे स किथे आहे सीन पेश स ओयो ही आहे तव्हांजो सीन पेश स। हाणे इन ई सॼे चार्ट में ॻोल्हे ॾेखारियो त टे पेश ट किथे आहे यकीनन टे टोपी खे मथां पेश लॻल आहे टे पेश ट। हाणे ही छा थींदो जो तव्हांखे ॾेखारियां हिननि ॿिन्ही खे जॾहिं पाण मिलाईंदासीं त छा थो ठहे अचो ही ॾिसो ॾिसो सीन पेश स टे पेश ट स ट पाण हिननि ॿिन्ही खे मिलायो त ठही वियो सुट। तव्हांखे ख़बर आहे बाबा सुट छा हूंदो आहे सुट हिकिड़ो धागो हूंदो आहे ही तव्हां ॾिठो हूंदो धागा घर में पिया हूंदा पर हू थोरो थुल्हो हूंदो आहे त उनखे चइबो आहे सुट मुख़्तलिफ़ कमनि में इस्तेमालु थींदो आहे इनखे चवंदा आहियूं पाण सुट ठीकु आहे। हाणे मूंखे ॿुधायो त अलिफ पेश किथे आहे यकीनन सभिनी खां पहिरीं अलिफ आहे ऐं उनजे मथां पेश आहे अलिफ पेश हाणे ॿुधायो त थे पेश थ किथे आहे सभई ॻोल्हियो शाबाश थे पेश थ किथे आहे ओयो ही तव्हांजो आहे थे पेश थ थे पेश थ। हाणे ॾिसो हिननि खे मिलाए ॾिसो त कहिड़ो तो लफ़्ज़ ठहे अलिफ पेश थे पेश थ उठ उठ ठीक है बाबा ही पाण चवंदा आहियूं त उठ हेॾां वे त इहो लफ़्ज़ उठ जेको आहे त ईअं लिखबो आहे अलिफ पेश थे पेश थ उठ अलिफ पेश थे पेश थ उठ। हाणे अचो त पाण हिन में ॾिसूं त झे झिरकी किथे आहे भला झे पेश झ झे पेश झ अचो बिल्कुल ही आहे तव्हांजो झे पेश झ यकीनन वेरी गुड। हाणे ॾिसो त काफ पेश क भला किथे आहे ॻोल्हियो ही आहे असांजो काफ पेश क ही झे पेश झ आहे ही आहे काफ पेश क। हाणे अचो ॾिसूं त हिननि खे मिलाए पाण खे कहिड़ो लफ़्ज़ था ठाहियूं ॾिसो झे पेश झ काफ पेश क झक हिननि ॿिन्ही खे असां हिते मिलाए छॾियो आहे त तव्हां ॾिसी सघो था त ही कहिड़ो लफ़्ज़ थो ठहे झक झक। इहो लफ़्ज़ पाण अक्सर इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं त हेठि झुक या झुकी ही मूंखे खणी ॾे त इनखे पाण चवंदा आहियूं झुक ऐं इहो लफ़्ज़ पाण ईअं लिखंदा आहियूं झुक ठीकु आहे। हाणे अचो त पाण ॿियो लफ़्ज़ पढ़ूं हिकिड़ो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन में पे पेश पू किथे लिखियल आहे सॼे चार्ट में ओयो पे ठीकु आहे बेटा ये पे ही मथां पेश पे पेश प। हाणे मूंखे ॿुधायो छे पेश छ किथे लिखियल आहे छे तव्हां आवाज़ सुञातो हूंदो त अचो ॾिसूं ओयो ही आहे तव्हांजो छे पेश छ छे छटी लिखी पई आहे हिनजे मथां पेश आहे छे पेश छ। हाणे अचो ॾिसूं हिननि ॿिन्ही खे मिलाए पाण कहिड़ो लफ़्ज़ था ठाहियूं पे
पे पेश प, छे पेश छ, पुच्छ। छाती और आनंद के बिनिंग के मिलाए पुच्छ। ठीक है पुत्र, ही तांखे मु तकरीबन 5-6 लफ्ज़ पढ़ाया आहिनि, तव्हांखे सेखारिया आहिनि। तव्हां अहिड़ा ई लफ़्ज़ ठाहे तव्हां ज़रूर मूंखे ॿुधाइजो कमेंट्स में त तव्हां कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ठाहिया आहिनि फ़रिश्ता। ठीकु आहे, त इलाही सारा लफ़्ज़ ठहंदा जेके तव्हां ठाहे सघो था, पाण पंहिंजी महिनत करे सघो था। हिननि जी बि तव्हां मश्क करे सघो था, पंहिंजा लफ़्ज़ पाण बि ठाहे सघो था। अचो त तव्हांखे हिकिड़ो हथ सां लिखी ॾेखारियां त जीअं तव्हांखे ख़बर पए त इहो लिखबो कीअं आहे, कीअं हिननि खे जोड़बो आहे, कीअं हिननि खे ॻंढबो आहे। ठीकु आहे पुट, हाणे जीअं मां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ बि लिखी ॾेखारियां, टे पेश त, थाल पेश थ, दुध, दुध, टे पेश छ, पीछे छठी आहे त मूं पेश ॾेई छॾी हिनखे, छे पेश छ, काफ पेश क, झुक। ठीक है बेटा, इंशाल्लाह पाण मिलंदासीं वरी ॿिए लेक्चर में कंहिं ॿिए क़ाइदे सां गॾु। तेसिताईं अल्लाह।